को शहर में मौजूद आयूं जिते ॻोठ शहरन के पब्लिक हेल्थ जे तरफा जो पानी मिलंदड़ वो पानी हींअर नाकारा थी वियो आहे ऐं गटरनि जो पानी उन सां गॾु मिली वियो आहे, जंहिंखे हिन टाइम ताणी पब्लिक हेल्थ तरफा को बि फॉल्ट हफ़्ते अंदरि न ॻोल्हे सघिया आहिनि। उन शहरनि खां पुछंदासीं त हिन जो छा चवणु आहे। गटर जो पानी हलो जेको तव्हांखे साम्हूं ॾेखारियोसीं, असां साफ़ करे ॾेखारियोसीं त पानी ॿाहिरि कढी पैंप ॾेखारियोसीं, उहो बि हले पियो पैंप, उहो बि हले जीअं गटर जो नाली जो पानी हले पियो। असां रोज़नि जो पानी बि दुकान तां भरे ईंदा आहियूं। पाणीअ जो आधार आहे वधि में वधि असांखे काई सहूलियत न आहे, जेको हिन महल जी काई मालिकी न आहे। हिन कॉलोनी तां जेको ज़ुल्म आहे ज़ुल्म हटायो वञे महिरबानी करे। हिते बि इंसान न रहनि इन आधार जे करे। पानी कोड़ो जे पानी कोड़ो त ॼण था मिठो त मिठो बि माना नाली जे बराबरि ॾिसी रहो था तव्हां। इहो नाली जो पानी जहिड़ो आहे हाणे रमज़ान शरीफ़ में ॼई रोज़ा था। तमामु वधि में वधि बोरान आहे। लाइन तक़रीबन हिनखे 20-25 साल थी आहे, पुरानी लाइन लॻल आहे पाइप लाइन, उहा हंधा लीक थी वई आहे। नालियुनि जो पानी उन लाइन में मिक्स थो अचे पियो, पीअण त छा पर कपिड़नि जे धोअण जे लाइक़ बि उहो पानी न। त हिननि जो चवणु हुयो त पहिरियां असांखे वाटर सप्लाई जी तरफ़ां पाणी मिलंदो, जेका पुराणी 40 साल खां वठी लाइन उहा साॻी इस्तेमालु कंदा था अचनि। टाउन काउंसिल जी तरफ़ां पब्लिक हेल्थ खे पाणी ॾिनो वियो, जेका पब्लिक हेल्थ बि असांजो पाणी मुहैया न करे सघी आहे। कैमरामैन इमरान अली मलाह सां गॾु ख़ालिद मलाह, सिंध TV न्यूज़ चूंडको।